Welcome to Time News Studios. You are watching 5 p.m. Bulletin. भारतीय पायलट अभिनंदन के हवाले से तकरारी बयान से अयाज सादिक खिलाफ गद्दारी जो केस दाखिल करने लाइ दरख्वास्त दाखिल। लाहौर के शहरी सिविल लाइन थाने से गद्दारी जो केस दाखिल करने लाइ दरख्वास्त दाखिल करे छड़ी। दरख्वास्त में मौक़िफ़ इख्तियार के विवाहित अयाज सादिक 29 अक्टूबर से भारतीय फौज की हिमायत और पाक फौज के सरबराह की मुखालफत में प्रोपेगेंडा करे रहो हो। अयाज सादिक एक भारतीय एजेंट तौर किरदार अदा करे रहो हो। पाकिस्तान की सलामती से संदस हमलो गद्दारी के ज़ुमरे में अचे तो। दरख्वास्त में अपील कई हुई है तो अयाज सादिक खिलाफ गद्दारी जो केस दाखिल किया वने। गाल अयाज सादिक की मुआफ़ी का अगते निकरी वही। हाँ कानून पंहिंजो रस्तो इख्तियार कंदो। सुद समाज वाले वफाकी वज़ीर भारतीय पायलट अभिनंदन के हवाले से नवाज़ लीग अगवान के बयान के मुआफ़ी न मिलण जोगो करार ॾेई छॾियो। शिबली फराज चयो आहे त रियासत के कमज़ोर करण मुआफ़ी न मिलण जोगो ॾोह आहे। अयाज सादिक ऐं उन जे साथारनि खे सज़ा ज़रूर मिलण घुरिजे। पाक फौज जा जवान मुल्क के नज़रियाती और जाग्राफियाई सरहदुन जा मुहाफ़िज़ आहिनि। बदकिस्मती से नवाज शरीफ के करप्शन बचाइण लाइ मुल्क दुश्मनन जो बयानियो पेश किया पे वने। वज़ीर आज़म के खुसूसी मुआविन शहबाज गिल की ओपोजिशन से तनकीद। शहबाज गिल चयो आहे त अयाज सादिक भारतीय वज़ीर आज़म मोदी जो बयानियो वर्जायो। गुजरांवाला कराची और कोयटा के जलसन वारो बयानियो हाणे असेंबली ताईं पहुंची वियो आहे। ओपोजिशन जा बयान मुल्की सलामती लाइ ख़तरनाक थी सकन था। PDM वारा इमरान खान के बुग्ज़ में भारत से दोस्ती ते लही आया आहिनि। जेकॾहिं असां जूं ॼंघूं ॾकनि हा त भारत जा ॿ जहाज़ छो किरायूं हा। किराए जा सिलेक्टेड तर्जुमान आइन के बयानिए के गद्दारी जो बयानियो सड़ी रहा आहिनि। हाणे सिलेक्टेड टोले के NRO न मिलंदो। नवाज़ लीग के मरकज़ी तर्जुमान मरियम औरंगज़ेब चयो आहे त नवाज़ शरीफ से दुश्मनी में सजे मुल्क के दाव ते लगायो वियो। अवाम की सिलेक्टेड और करप्ट टोले में जान छॾाइण ताईं PDM की तहरीक जारी रहंदी। वोट चोरी करे एक सिलेक्टेड टोले के मुल्क में मड़ियो वियो। अवाम अञा ताईं उनकी सज़ा भोगी रहियो आहे। फवाद चौधरी मुल्की सलामती के खिलाफ बयान ॾिनो। भारत संदस बयान के बुनियाद बनाए पाकिस्तान खिलाफ FATF में वञण जा ऐलान करे थो। ॿुधायो वञे त उन जो ज़िम्मेवार केरु आहे। इतला आहिनि त शरीफ ख़ानदान में डार पइजी विया। शहबाज शरीफ के ख़ानदान जो जाती उमरा वञण बंद थी वियो। पंजाब के सुद समाज वारे वज़ीर फयाजुल हसन चौहान चयो आहे त मौलाना फजलुर रहमान और नवाज़ लीग में विछोटी पैदा थी रही है। फजलुर रहमान नवाज़ शरीफ और मरियम नवाज़ आॾो वाज़े करे छॾियो आहे त संदन बयानियो क़बूल करण जोगो नाहे। फजलुर रहमान वाज़े कयो त नवाज़ और मरियम नवाज़ के बयानिए जो वधीक बार नथो खणी सघिजे। अगकथी कयां थो त दिसंबर महीने में मिक्स अचार पार्टी नज़र न ईंदी। लाहौर में प्रेस कॉन्फ्रेंस दौरान फयाजुल हसन चौहान चयो त भारतीय मीडिया घटियापणी जो मुज़ाहिरो कंदी आहे। मूंखे मिनथूं करे शो में ॻाल्हाइण लाइ वक़्तु घुरियो वियो। तय थियो त हलंदड़ शो दौरान माइक बंद न कई वेंदी। जॾहिं भारतीय मीडिया के आईनो ॾेखारियो त माइक बंद कई वई। जश्न ईद मिलादुन नबी के मौके ते इस्लामाबाद में आलमी रहमतुल्लिल आलमीन कॉन्फ्रेंस जारी। कॉन्फ्रेंस के खिताब दौरान वज़ीर आज़म इमरान खान चयो आहे त पाकिस्तान के फलाही रियासत बणाइण असांजो मिशन आहे। जंहिं मक़सद लाइ मुल्क ठहियो असां उन मक़सद खां परे हलिया विया आहियूं। ओलह में कंहिं में भी हिम्मत नाहे त होलोकास्ट के बारे में ॻाल्हाए। असांखे नौजवाननि में हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदगी के बारे में आगाही पैदा करनी पवंदी। असां भी इज़हार की आज़ादी ते यकीन रखूं था पर गुस्ताख़ ख़ाकन के इज़हार की आज़ादी में शुमार नथो करे सघिजे। वो एतराज़ इस बात पे है कि किसी मोअज़्ज़ज़ मेंबर सूबाई असेंबली के घर पर बगैर FIR कटे हुए बगैर सर्च वारंट के ये जो कार्रवाई की गई इसको कंडेम ही कर सकते हैं और कुछ नहीं कहते। किसी इंफॉर्मेशन के बगैर आए, कोई एविडेंस उनके पास नहीं है कि ये छुपे यहाँ थे। अगर किसी के कहने पर, सिर्फ कार्रवाई दिखाने पर किसी को अगर बेइज्जत किया जाता है तो ये किसी तरह से भी काबिल कबूल नहीं है। हम इस पर अपना एतराज़ करने का हक रखते हैं, हम चीख पुकार करने का हक रखते हैं, हम दरवाजे खटखटाने का भी हक रखते हैं कि इस तरह से एक्सरसाइज
न हो। परसों हमारे आईजी साहब उनके घर पे गए हैं। उस बंद कमरे में क्या बातें हुई हैं या क्या उनसे कमिटमेंट्स की गई हैं, जैसे आईजी साहब अपना बयाना दे के गए कि जी ये बातें लीक हुई हैं, ये एक फिल्म बनाने की कोशिश की जाए, न कोई एफआईआर न कुछ। पीपल्स पार्टी कंबर ऐं गुड़तल वारे इलाइक़े में एमपीए सरदार चांडियो जे घरनि ते पुलिस जी चढ़ाई खे गैर कानूनी करार ॾेई छॾियो। पुलिस ख़िलाफ़ अदालत सां राब्तो करण ऐं एहतजाजनि जो इशारो। पीपी सिंध जे सदर निसार खोड़ो चयो आहे त सर्च वारंट बिना एमपीए जे घर ते चढ़ाई तस्लील करण बराबरि आहे। पुलिस खे इस्तेमाल करण वारे अमल जी मज़म्मत कयूं था। पुलिस वटि सरदार चांडियो जे घर में जवाबदारनि जी मौजूदगी जा के बि इत्तला न हुआ। पीपी एमपीए सरदार चांडियो चयो आहे त मेहड़ में बंद कमरे में थियल मुलाक़ातुनि खां पोइ असांजे घरनि ते चढ़ायूं कयूं वयूं। असांजी हिमायत में एहतजाज कंदड़ कारकुननि खे गिरफ़्तार करण लाइ फ़हरिस्त तयारु कई वई आहे। चङनि मुड़सनि सूधो ॿियनि हामियुनि जे घरनि ते बि चढ़ायूं कयूं वयूं आहिनि। गुल अज़रो ख़ता मुख्ता नाजुक बदनीरा 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 बुलबुल ज़े तो मुख्ता शीरी सुखनीरा 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 गुल अज़रो ख़ता मुख्ता नाजुक बदनीरा 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 बिनी जहाननि जे सरदार हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी विलादत जो जश्न सिंध जे नंढनि वॾनि शहरनि में ईद मिलादुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मौक़े ते जुलूस कढण जो सिलसिलो जारी। कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि खां निकितल जुलूस नश्तर पाक पहुचण जो सिलसिलो जारी। जुलूसनि लाइ सिक्योरिटी जा गैर मामूली इंतज़ाम। सिंध में हिकु ॾींहं लाइ मोटरसाइकिल जी बेल सवारी ते पाबंदी लागू। हैदराबाद, सखर, लाड़काणो, मटियारी, मेपुखास, कशमोर, खैरपुर, दादू, सजावल, घोटकी ऐं ॿियनि शहरनि में जुलूस कढिया विया। मदेजी, मीरवा गुरचाणी, रोड़ी, गढ़ी यासीन, चिल्हार, कोट गुलाम मोहम्मद, डिगड़ी, फैज़गंज, डहरकी, खिपरो, ठारूशाह, कोटलालू, कंडियारो ऐं ॿियनि शहरनि में जुलूसनि दौरान हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे भेटा पेश। इस्लामाबाद में 31 ऐं चइनी सूबाई गादी वारनि शहरनि में एकवी तोपुनि जी सलामी सां 12 रबिउल अव्वल जे सिज जी आजियां। फैसलाबाद में जश्न ईद मिलादुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मौक़े ते 63 मण वज़नी केक काटियो वियो। रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे आशिकनि तरफ़ां 112 मण खीर जी सबील लॻाई वई। मुल्क में ईद मिलादुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मौक़े ते क़ैदियुनि जूं सज़ाऊं घटाइण जी मंज़ूरी। वफ़ाक़ी काबीना ऐं सदर जी मंज़ूरी खां पोइ घरू खाते समूरनि सूबनि खे सज़ाउनि में घटिताई जो ख़तु आणे छॾियो। ख़त में दहशतगर्दी सूदो संगीन ॾोहनि जे क़ैदियुनि खां सवाइ ॿियनि क़ैदियुनि जी सज़ा में 30 ॾींहं घटिताई करण जी हिदायत। सखर में जश्न ईद मिलादुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे जुलूस में शामिल गाॾी तां नीगर किरी फौत। नीगर सलमान मीरानी जो लाश इस्पताल मुंतक़िल। मचरियल माण्हुनि जो मज़दा ड्राइवर ते तशद्दुद। कराची जे खारादर वारे इलाइक़े में जुलूस दौरान ओचितो भाॼ पइजी वई। भाॼ दौरान हादसे जे नतीजे में नीगर जी भाड़जी फौत। कराची में ट्रैफिक पुलिस लाइ थ्रेट अलर्ट जारी। डीआईजी ट्रैफिक खाते जे ऑफिसर्स ऐं अहलकारनि खे ख़ुसूसी हिदायतनामो जारी करे छॾियो। हिदायतनामे में चयो वियो आहे त ईंदड़ कुझु ॾींहनि में रस्तनि ते ड्यूटी दौरान ट्रैफिक अहलकारनि खे टारगेट करे सघिजे थो। ट्रैफिक कंट्रोल कंदड़ अहलकारनि सां गॾु हथियारबंद अहलकार बि मुक़ररु करण जी हिदायत। समूरनि ट्रैफिक अहलकारनि लाइ बुलेट प्रूफ जैकेट्स पाइण बि लाज़मी करार। NCOC जी हिदायत ते सिंध ऐं पंजाब सरकार अवामी इज्तिमाउनि जे हवाले सां अख़लाक़ी ज़ाब्ता जारी करे छॾिया। सिंध में कमिश्नर्स ऐं DCs खे अवामी इज्तिमाउनि ते पाबंदी जे हवाले सां इख्तियार ॾिना विया। पंजाब में समूरा वापारी मर्कज़ ऐं इदारा राति 10 वॻे बंदि कया वेंदा। मेडिकल स्टोर्स, टायर पंक्चर, भाॼियुनि ऐं मेवनि जा दुकान खुलियल रहंदा। वफ़ाक़ी वज़ीर असद उमर चयो आहे त NCOC जी कोरोना सूरतहाल ते नज़र आहे। कोरोना जी पखेड़ रोकण लाइ कानून में तब्दीली करणी पई त कंदासीं। फ़िलहाल कानून तब्दील करण जहिड़ी सूरतहाल न आहे।
रिपोर्ट मूजिब तालीमी इदारा कोरोना के फैलाव जो सबब न पिया बणजनि। ॿियनि शोबनि जी भेट में तालीमी इदारनि अंदरि SOPs ते वधीक अमल थी रहियो आहे। सख जे बचल शयाब मियाणी वारे इलाक़े में झेड़े दौरान नौजवान क़त्ल। ॿिनि धुरनि में संगावती तकरार तां फायरिंग दौरान नौजवान लियाकत जतोई गोलियुनि जो खाज बणिजी वियो। लाश अस्पताल मुंतकिल। पुलिस चवणु आहे त वाक़ियो एयरपोर्ट थाणे जे हद ॻोठ गुलाम मुस्तफ़ा जतोई में पेश आयो। पुरानी संगावती तकरार तां झेड़े में भाइटनि हथां चाचो क़त्ल थी वियो। कराची में डॉक्टर खां पुर कंदड़ जवाबदार कुछ ॾींहनि खां पोइ साॻे डॉक्टर वटि इलाज लाइ पहुची वियो। बिलावल कॉलोनी में पुलिस मुक़ाबले दौरान ज़ख़्मी थियल जवाबदार खे अब्बासी शहीद अस्पताल मुंतकिल कयो वियो। इलाज दौरान डॉक्टर बिलावल जवाबदार खे सुञाणे वरितो। डॉक्टर बिलावल पुलिस खे ॿुधायो त ज़ख़्मी जवाबदार काशिफ पंहिंजे साथियुनि सां गॾिजी खांस फुर कई हुई। पुलिस जवाबदार ख़िलाफ़ फुर जो बि केस दाख़िल करे छॾियो। SSP सेंट्रल आरिफ असलम जो चवणु आहे त मुक़ाबले में ज़ख़्मी थियल जवाबदार काशिफ वटां पिस्टल ऐं मोबाइल फ़ोन हथ आयो आहे। जवाबदार जे साथियुनि जी ॻोल्हा जारी। नवाबशाह भरिसां गुजरावाह में हथायल अंधी बुलण वाइल्ड लाइफ खाते जे सुस्ती सबब मरी वई अणॼातल माण्हू अंधी बुलण खे रोड ते मुअल हालत में उछले विया। इलाइक़े वासियुनि जो चवणु आहे त गुजरावाह में अंधी बुलण हथ अचण बाद वाइल्ड लाइफ खाते खे इतला ॾिनो वियो। तंहिं हूंदे बि अमले सुस्ती जो मुज़ाहिरो कयो। शिकारी अंधी बुलण खे ॼार ज़रिए फासाइण बाद मुख़्तलिफ़ इलाइक़नि में घुमाईंदा रहिया। माण्हुनि जे ज़ोर भरण बावजूदि अंधी बुलण खे वाह में न छॾियो वियो। वाइल्ड लाइफ खातो वक़्त सिर कार्रवाई करे हा त अंधी बुलण जी हयाती बची वञे हा। लाड़काने जे शेख ज़ैद अस्पताल में ताज़ा ॼावल झाड़ा ॿार फौत। वारसनि तरफ़ां डॉक्टर्स ते ग़फ़लत जो इल्ज़ाम। कंबर जे ॻोठ गजू गोपांग वासण औरत सदूरा ख़ातून चांडियो खे गुज़िरियल ॾींहुं वियम लाइ अस्पताल दाख़िल कयो वियो। मरीज़ जे वारसनि जो चवणु आहे त पैदाइश वक़्तु झाड़नि ॿारनि जी सिहत ठीक हुई। डॉक्टर जी संगीन ग़फ़लत खां हयाती खसे वरिती। औरत जे वारसनि तरफ़ां ज़िम्मेवार डॉक्टर सूदो ॿियनि अमलदारनि ख़िलाफ़ कार्रवाई जो मुतालबो। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में धारदार हादसनि दौरान 4 ॼणा अजल जो शिकार। सजावल भरिसां 2 मोटरसाइकिलनि में टक्कर जे नतीजे में कराची वासी 3 ॼणा फौत। हादसे जे फौतनि में मुनीर मुदस्सिर ऐं अज़ीज़ शामिल। पनवाकिल भरिसां क़ौमी शाहरा ते ट्रालर जो रिक्शा खे टक्कर। पीरसन वज़ीर सांगी फौत थी वियो। थाणो बुला खान भरिसां चोहर लख जबल जी चाढ़ी वटि मज़दा कल्टी। टंडोलयार वासी औरतुनि ऐं ॿारनि सूधो 10 ॼणा ज़ख़्मी। पाकिस्तान में हिकु भेरो ॿीहर आलमी क्रिकेट जो मैदान सजी वियो। रावलपिंडी में पहिरीं वनडे मैच दौरान पाकिस्तानी टीम ज़िम्बाब्वे खे 282 रन्स जो हदफ़ ॾेई छॾियो। क़ौमी टीम मुक़रर ओवर्स में 8 विकेट्स जे नुक़सान ते 81 रन्स ठाहियूं। ॿिन्ही टीमुनि विच में 3 वनडे ऐं 3 T20 मैचिस रावलपिंडी में खेॾियूं वेंदियूं। पोलैंड में 7 ॾींहं बि हमल किराइनि ख़िलाफ़ कानून ते एहतजाज जारी। हज़ारे माण्हू रस्तनि ते निकिरी हमल किराइण बाबति पास थियल कानून ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई। हुकूमत पारां सरकारी इमारतुनि जी सिक्योरिटी सख़्त कंदे विगोड़नि खे मुंहुं ॾियण लाइ फ़ौज ऐं पुलिस जा जथा मुक़ररु करे छॾिया। हुकुमरान पार्टी जे सदर मुख़ालिफ़ धुर मथां इल्ज़ाम हणींदे चयो आहे त उहे कोरोना वबा जे ॾींहंनि में माण्हुनि खे एहतजाज लाइ भड़काए मुल्क खे नुक़सान पहुचाए रहिया आहिनि। ऐं अमेरिकी सदारती चूंडूं जीअं वेझो अची पहुतियूं आहिनि तीअं ई चूंडुनि ते सटेबाज़ी में बि वाध अची वई आहे। सदारती चूंड केरु खटींदो, सटेबाज़नि तरफ़ां हेल ताईं $1 अरब जूं शर्तूं लॻायूं वयूं आहिनि। अक्सर सटेबाज़नि जो पसंदीदा उम्मीदवार डेमोक्रेट्स जो बाइडन आहे। तजिया निगारनि जो चवणु आहे त साल 2016 जी चूंडुनि जी भेट में हेल ॾींहं ते वधीक शर्तूं लॻायूं वयूं आहिनि। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ सां गॾु आऊं आहियां ताहिरा वज़ीर। हेडलाइन्स सां ॾिठियूं तफ़सीली ख़बरूं शॉर्ट ब्रेक खां पोइ।